अस्सलाम वालेकुम दोस्तों। जीअं त असां सोंडा जे तारीख़ी क़ब्रिस्तान जेको आहे सो उते बीठा आहियूं ऐं तव्हां हीअ ॾिसी रहिया आहियो सोंडा जो तारीख़ी क़ब्रिस्तान। ठट्टो ज़िलो जेको आहे उहो सॼो जो सॼो हिकिड़ी तारीख़ी मागनि सां भरियो पियो आहे। मूं अॻु में बि ॿ टे कुझु मूवियूज़ रखियूं हुयूं जंहिंमें कलांकोट ते हुयूं ऐं हेमकोट ते हुयूं ऐं सकाफ़ती जे हवाले सां अजायब घर ते जेके मूं रखियूं या ठट्टे जी तारीख़ ते जेके मूं मूवी रखियूं SBT TV ते ऐं उहे अॼु बि तव्हां उते वॉच करे ॾिसी सघो था। SBT TV अमजद दुरानी उन में ॾिसी सघो था। बाक़ी मूंखे यकीन आहे त मूंखे चवण जी ज़रूरत कोन्हे त तव्हां सब्सक्राइब कयो, छो त अदबी शयुनि खे कोई सब्सक्राइब कंदो ई कोन्हे ऐं तारीख़ी मागनि सां कंहिंजो लगाव आहे कोन्हे। इन जे लाइ सब्सक्राइब जे लाइ मां कोन चवंदुमि तव्हांखे त उन चैनल खे सब्सक्राइब कयो। तव्हां भली मश्करनि जा ऐं मज़ाही चैनल खे सब्सक्राइब कयो। पर हाणे हीअ तव्हां ॾिसो, हीअ तारीख़ी माग आहे जेको तमामु घणो पुराणो आहे, सदियुनि जो ठहियलु। हीअ असांजो हमाद रेस्टोरेंट आहे जंहिंजी दावत ते असांजो अचणु थियो आहे। अस्सलाम वालेकुम, ख़ैरियत तबियत ठीकु आहे? पर हमाद हिन जे बारे में कुझु ॿुधायो, मां रिकॉर्डिंग कयां पियो बीठो, तव्हां अची वियो। अल्हम्दुलिल्लाह ही सोंडा जो क़दीमी क़ब्रिस्तान आहे जेको मकली क़ब्रिस्तान जो तक़रीबन हम असर साॻे ई हिकिड़ो ई पीरियड आहे। हिन जो तक़रीबन 400 खां 500 साल पुराणा जेके क़ब्रुनि जा आसार मिलनि था, हिन जा सन तारीख़ूं ऐं काफ़ी औलिया ऐं हिन खां अलावा ॿिया बि मशहूरु शख़्सियात दफ़न आहिनि ऐं समन जी ऐं तगलुक जी जंग जेका हिन मैदान ते लॻी हुई उन जा सिपाही हिते दफ़न आहिनि। हिन खां अलावा इहो ॿुधो वञे थो त मोहम्मद बिन क़ासिम जो लश्कर जेको मुल्तान खां दिवर खां थींदो जेको मुल्तान जे तरफ़ रवानो थियो त उनजो बि जेको रस्तो ही हो त उनजा बि सिपाही हिते दफ़न आहिनि। अच्छा, हाणे तव्हां ॾिसो त समन जो दौरु जेको आहे 1520 खां अॻु जो दौरु आहे इहो, छो त 1520 में समन खां अची हुकूमत खसी आहे कोन्हनि ऐं उनखां पोइ वरी तुर्खाननि इहो 1575 ताईं हिननि जो हलियो साॻियो दौरु। हीअ वरी बि इहो तव्हांखे मां विज़िट कराए रहियो आहियां ऐं सब्सक्राइब मुंहिंजे चैनल खे तव्हां बिल्कुलु न कजो। मश्करनि जा चैनल ई तव्हां सब्सक्राइब कंदा आहियो। अदबी ऐं तारीख़ी शयुनि सां असांजे माण्हुनि जो तालुक़ु न आहे। इन जे लाइ सिर्फ़ु ही कॾहिं मौक़ो मिली वञे त हीअ तारीख़ी मागनि खे तव्हां ॾिसी वठो ऐं सिंध जी तारीख़ सां थोरो लगाव रखो था त मोस्ट वेलकम। अल्लाह साईं तव्हांखे आबाद ऐं शाद रखे। तव्हांजो पंहिंजो अमजद दुरानी। अस्सलाम वालेकुम।